नाज़रीन, पीपल्स पार्टी की आला क़यादत दुबई में डेरा जमाए वरिता आहिनि। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी दुबई में मौजूद आहिनि। पीपी की आला क़यादत सलाह मशवरनि लाइ अॻवाननि खे दुबई सॾाइणु शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त शर्जील इनाम मेमून ऐं नासिर शाह दुबई पहुची विया आहिनि। सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा कया वेंदा। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कयूं था। दोदो चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी दोदो चांडियो, आगाह कजो, पीपल्स पार्टी की आला क़यादत दुबई में डेरा जमाए वरिता आहिनि, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल। जॾहिं मुल्क में का सियासी सूरत हाल या इन क़िस्म जो को फैसला करणा हूंदा आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत जेका आहे उहा सिंध में या पाकिस्तान में पंहिंजूं सरगर्मियूं करण बदिरां हमेशह दुबई में वञी डेरो जमाईंदी आहे। हिन भेरे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका मरकज़ी क़यादत आहे उहा दुबई पहुची चुकी आहे। बिलावल भुट्टो दुबई में मौजूद आहे, आसिफ अली ज़रदारी दुबई में मौजूद आहे। बाक़ी जेके अॻवान आहिनि उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते सलाह मसला घुराइण जो जेको सिलसिलो आहे उहो बि शुरू थी चुको आहे। अॼु जेको आहे राति देरि सां सिंध में जेको आहे ख़ासि तौरु पैगाम मोकिलिया विया आहिनि मुख़्तलिफ़ पीपल्स पार्टी अॻवाननि खे त उहे जेके आहिनि उहे दुबई पुॼनि। शर्जील मेमन जेको आहे उहो दुबई पहुची चुको आहे, नासिर शाह दुबई पहुची चुको आहे। बाक़ी जेके अॻवान आहिनि उहे बि अॼु राति सुभाणे ताईं वेंदा। ईअं पंजाब ऐं KPK ऐं बलूचिस्तान जा जेके अॻवान आहिनि उन्हनि खे या मरकज़ी जेका क़यादत आहे उन्हनि खे बि मैसेज पास कया विया आहिनि त हू दुबई अचनि सलाह मसइलनि लाइ। त इन करे लॻे थो त बैकडोर पाकिस्तान पीपल्स पार्टी का पॉलिटिकल पंहिंजे खे फैसला करणु वञे थी पई, या उन सिलसिले में किथे बैकडोर जेके डायलॉग हलनि था उनजा कंहिंसां बि हलंदा हुजनि, उन सिलसिले में हू पंहिंजी जेका हिकमत मिली आहे उनखे हिकिड़ी फाइनल शिकिल ॾियणु, उनखे उन बाबति के अहम फैसला करण जे हवाले सां ही डेरो जमायो आहे पीपल्स पार्टी जे मरकज़ी क़यादत दुबई में। ऐं हिन वक़्तु जेके पॉलिटिकल सरगर्मियूं थियनि पियूं उन्हनि खे अख़बारनि खे उते घुराए पियो वञे ऐं समूरी सलाह मसइला उते कई थी वञे। लाहौर में CC इजलास थियण खां अॻु में जेको माहौल ठाहियो पियो वञे उहो इहो त दुबई में वेही किक बैकडोर ॻाल्हियूं कजनि, उन खां पोइ लाहौर अचिजे ऐं लाहौर में जेको CC जो इजलास आहे उन में पोइ उन्हनि फ़ैसिलनि जो ऐलान जेको आहे उहो कजे। जी ठीकु आहे दोदो चांडियो, वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।